बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, एक नई वीडियो साण करे अवां जो पंहिंजो मेज़बान कादिर बख्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। उम्मीद कजे थी त तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा। असांजी दुआ आहे त अल्लाह पाक अवां खे सदाईं पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, अॼोकी इन वीडियो में पिण असीं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा क़सास मुतल्लिक़ फ़ैसला पेश कंदासीं। उम्मीद कजे थी त वीडियो खे अवां आख़िर ताईं ॾिसंदो, जीअं अवां जी ॼाण में इज़ाफ़ो थिए ऐं गॾोगॾु अवां जो ईमान ताज़ो थिए। हिकिड़ो अर्ज़ु त जेकॾहिं अवां खे हीअ वीडियो पसंदि अचे त आख़िर में हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां शेयर ज़रूरु कजो। नाज़रीन, क़ुरान मजीद में आहे त मुसलमानो जेकी माण्हू क़त्ल कया वञनि उन्हनि लाइ तव्हां खे क़सास जो हुकुम ॾिनो वियो आहे। जेकॾहिं आज़ाद माण्हूअ खे क़त्ल कयो वञे त उन्हीअ जे एवज़ उहो ई क़त्ल कयो वेंदो। जेकॾहिं ग़ुलाम क़ातिल आहे त उन्हीअ ग़ुलाम खे ई क़त्ल कयो वेंदो ऐं जेकॾहिं औरत क़त्ल कयो आहे त औरत ई क़त्ल कई वेंदी। सूरह बक़रा आयत नंबर 79। कंहिं बि शख़्स खे नाहक क़त्ल न करियो, जंहिंखे क़त्ल करणु अल्लाह ताला हराम क़रार ॾिनो आहे। जेको ज़ुल्म सां मारियो वञे त असां उन्हीअ जे वारिस खे क़सास जे मुतालबे जो इख़्तियार ॾिनो आहे। बस खून रेज़ीअ में ज़्यादती न करियो। सूरह बनी इसराइल आयत नंबर 33। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद आहे त सभ खां वॾा 3 गुनाह आहिनि। नंबर 1, अल्लाह ताला सां कंहिंखे शरीक करणु यानी शिरक करणु। नंबर 2, कंहिं शख़्स खे नाहक क़त्ल करणु। नंबर 3, वालदैन जी नाफ़रमानी करणु ऐं कूड़ी शाहिदी ॾियणु। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिक इंसान जो क़त्ल करणु समूरी इंसानियत जे क़त्ल बराबरि आहे। क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरें नाहक क़त्ल जो फ़ैसिलो कयो वेंदो। नज़रीन, अरीना क़बीले जा कुझु माण्हू हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आया ऐं इस्लाम आंदाऊं। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे सफ़ा जे जगह में तरसायो। मदीने जी आब हवा उन्हनि खे रास न आई। बीमारी उन्हनि खे अहिड़ो हीणो ऐं कमज़ोर करे छॾियो जो सुञाणप खां ई ॿाहिरि थी विया। ईअं सम्झो त मरण जे कंधीअ ताईं पहुची विया। जॾहिं पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जी अहिड़ी हालत ॾिठी त पोइ खेनि कुझु उठ ज़क़वात में ॾिनऊं ऐं खेनि हुकुम फरमायाऊं त उहे शहर खां ॿाहिरि वठी वञनि ऐं उते रिहाइश इख़्तियार कनि। इन्हनि उठनि जो खीरु खाधे तौरु ऐं पेशाब खे दवा तौरु इस्तेमालु कनि। उन्हनि माण्हुनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़रमान मुताबिक़ खीर खे खाधे तौरु ऐं पेशाब खे दवा तौरु इस्तेमालु कयो ऐं पोइ जल्दी सिहतयाब थी विया। लेकिन हू तंदुरुस्त थियण खां पोइ मुर्तद थी विया ऐं धनार खे वॾियुनि तकलीफ़ुनि सां क़त्ल कयाऊं ऐं बैतुल माल जे उठनि खे खणी उतां भॼी विया। इहा ख़बर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मुंहं अंधेरे में मिली त पोइ कुझु सवारनि खे हुकुम ॾिनऊं त उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे अचो। उन्हनि सवारनि राति गुज़रण खां पोइ ॾींहं जो उन्हनि मुर्तदनि खे पकिड़े वरितो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे लाइ हीअं फ़ैसिलो फरमायो। नंबर 1, इन्हनि जा हथ ऐं पेर वढिया वञनि। नंबर 2, इन्हनि जे अखियुनि में गरम सीखूं करे विधियूं वञनि। नंबर 3, उन्हीअ खां पोइ उन्हनि खे गरम पथरीली ज़मीन ते लेटायो वञे। तंहिंखां बाद खेनि इहे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। हवालो सहीह बुख़ारी जुल्द नंबर 6 किताबुल मुहारिबीन। नाज़रीन, हिकु छोकिरी मदीने शरीफ़ में पंहिंजे घर खां निकिती। हुन खे चांदीअ जा ज़ेवर पहिरियल हुआ। हिकु यहूदीअ जी नज़र उन्हीअ जे मथां पइजी वई ऐं ज़ेवरनि खे हासिल करण जे लाइ हीउ बि रवानो थियो। जॾहिं हीउ उन्हीअ छोकिरीअ वटि पहुतो त छोकिरीअ ज़ेवर ॾियण खां इनकार कयो ऐं पोइ यहूदीअ जे वारसनि उन्हीअ छोकिरीअ जो मथो पथरनि सां चिथे छॾियो। छोकिरीअ जे वारसनि खे ख़बर पई त पोइ उन्हीअ छोकिरीअ खे खणी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आया। जेतोणीकि उहा छोकिरी ज़ख़्मी तमामु घणी हुई, तॾहिं बि हुन में कुझु साह हो। सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ खां पुछा कई त छा तोखे फलाणे माण्हू मारियो आहे? उन्हीअ छोकिरी मथे जे इशारे सां इनकार कयो। पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी ॿिए शख़्स जो नालो खणी चयो त छा तोखे उन्हीअ क़त्ल कयो आहे? तॾहिं बि उन्हीअ छोकिरीअ इशारनि सां इनकार कयो। तंहिंखां पोइ टियों दफ़ो पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दरियाफ़्त फरमायो त छा तोखे फलाणे यहूदीअ मारियो आहे? त पोइ उन्हीअ छोकिरी इशारे सां हाउ कई।
तंहिंखां पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे हुक्म ते उन यहूदीअ खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन जे मथां मुसलसिल जरह फरमाई, एसी ताईं जो उन पंहिंजे ॾोह जो इक़रार कयो। उन जे इक़रार करण खां पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन हुकुम फरमायो त क़ातिल जे मथे खे बि पथरनि सां चिथियो वञे, जेसी ताईं इन जो साह न निकिरी वञे। तंहिंखां पोइ उन यहूदीअ जो मथो पथरनि सां कुचलियो वियो। नाज़रीन, अब्दुल्लाह बिन सुहेल ऐं महीसा रज़ियल्लाहु ताला अनहु जन खे कंहिं हंगामी हालत में ऐं मजबूरीअ जे बुनियाद ते ख़ैबर वञणो पइजी वियो। सनन इब्ने माजा जे चवण मुताबिक़ उहे ॿई रिज़्क़ जी ॻोल्हा में ख़ैबर ॾांहुं विया हुआ। अब्दुल्लाह कुझु पहिरियां घर खां निकितो हो, तंहिं करे हुन जे अॻियां हो ऐं जॾहिं मुहीसा रज़ियल्लाहु ताला अनहु उते पहुतो त ॾिसे त अब्दुल्लाह बिन सुहेल खे कंहिं क़त्ल करे छॾियो आहे ऐं हिक वॾी खॾ में उछलायो वियो आहे। मुहीसा रज़ियल्लाहु ताला अनहु जल्द ई यहूदिन वटि वियो ऐं चयईं त अल्लाह जो कसम तव्हां ई अब्दुल्लाह जा क़ातिल आहियो, लेकिन यहूदियुनि मञण खां इनकार कयो। मुहीसा रज़ियल्लाहु ताला अनहु पंहिंजी क़ौम जे तरफ़ वापसि वरियो ऐं उन्हनि खे सारी सूरत हाल खां आगाह कयाईं। अहिड़ीअ तरह मुहीसा रज़ियल्लाहु ताला अनहु उन्हीअ जो वॾो भाउ हवीसा ऐं अब्दुर्रहमान बिन सुहेल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आया ऐं मुहीसा गुफ्तगू करण में अगराई करण जी कोशिश कई त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन इरशाद फरमायो त तूं ख़ामोश रह, मजलिस जे अदब जो लिहाज़ रख ऐं पंहिंजे वॾे भाउ खे ॻाल्हि करण ॾे। इन्हीअ खां पोइ सॼो वाक़ियो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन खे ॿुधायो वियो। तंहिंखां पोइ मुहीसा सॼी रुदाद बयानु कई। इहो वाक़ियो ॿुधी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन हुकुम फरमायो त यहूदी या त खून बहा अदा कनि या जंग लाइ तयारु थियनि। तंहिंखां पोइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन इन्हीअ सिलसिले में यहूदियुनि ॾांहुं हिकु फरमान जारी कयो। फरमान ॿुधण खां पोइ यहूदियुनि वराणियो त अल्लाह जो कसम असां क़त्ल न कयो आहे। इन्हीअ खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन हवीसा, मुहीसा ऐं अब्दुर्रहमान ॾांहुं मुखातिब थिया ऐं फरमायूं त छा तव्हां इन्हीअ ॻाल्हि ते कसम खणण लाइ तयारु आहियो त अब्दुल्लाह खे यहूदियुनि ई क़त्ल कयो आहे ऐं तव्हां ई खून जे क़सास यानी दय्यत जा हक़दार आहियो? उन्हनि टिनी जवाब ॾिनो त असीं कहिड़ो कसम खणी सघूं था त अए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, जॾहिं त क़त्ल असांजे अॻियां न थियो। तंहिंखां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त पोइ तव्हां यहूदियुनि जे कसम ते एतबार कयो। इन्हीअ खां पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन इहो ख़्यालु कयो त मक़तूल जो खून रायगान न वञे, तंहिं करे मक़तूल जे पुट खे खून बहा बैतुल माल मझां अदा फरमाई वई ऐं उन्हीअ ॾांहुं 100 ॾाचूं मोकिले छॾियूं। नाज़रीन, अलक़मा जो वालिद बयान थो करे त आउं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर हुयुसि त हिकु शख़्स ॿिए शख़्स खे वारनि खां गिहलींदो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं अर्ज़ु कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, हिन शख़्स मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन शख़्स खां दरियाफ़्त फरमायो त वाक़ई तो हिन जे भाउ खे क़त्ल कयो आहे ऐं इन्हीअ सां गॾु मुदईअ खे मुखातिब थी फरमायाऊं त अए शख़्स, जेकॾहिं तो क़त्ल जो इक़रार न कयो त तोखे शाहिद पेश करणा पवंदा। मगर जवाबदार ॾोह जो इक़रार कंदे चयो त हाओ या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन पुछा कई त छाजे लाइ तो उन्हीअ खे क़त्ल कयो? उहो शख़्स चवण लॻो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, आउं ऐं हिन जो भाउ काठियूं वढे रहिया हुआसूं त हिन जे भाउ मूंखे गार ॾिनी। मूंखे सख़्तु गुस्सो लॻो ऐं उन्हीअ जे मथे में कुहाड़ी वाहे कढी। हालांकि अल्लाह जो कसम, मुंहिंजो इरादो उन्हीअ खे मारण जो कोन हो ऐं कुहाड़ीअ जे धक सां हिन जो भाउ मरी वियो। इहो ॿुधी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त छा तूं खून बहा अदा करे सघंदे? जवाबदार वराणियो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मूं वटि हिन कुहाड़ी ऐं चादर खां सवाइ त ॿियो कुझु बि न आहे। आउं दय्यत यानी ॾंड किथां ॾींदुसि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो
त छा तुंहिंजे क़बीले वारा दयत अदा करे तोखे छॾाइण लाइ तयारु थींदा? जवाबदार अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मुंहिंजी क़ौम में मूंखे एतिरो मक़ाम हासिल न आहे जो उहे मुंहिंजे तरफ़ खां दयत यानी ॾंड अदा करण लाइ तयारु थियनि। इन खां पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन रसी मुदईअ ॾांहुं उछलाए फरमायो त हाणे तव्हां ॼाणो ऐं ही तव्हांजो साथी। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जो फरमान ॿुधंदे ई मुदई यानी दावेदार क़ातिल खे वठी हलण लाइ मुड़ियो। जीअं ई पुठी फेरियईं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं हिन शख़्स मुदईअ इन्हीअ क़ातिल खे क़त्ल कयो त पोइ हीअ बि इन्हीअ वांगुरु क़त्ल जो हक़दार थींदो। उन शख़्स जॾहिं ॻाल्हि ॿुधी त जल्द ई पलटो खाधईं ऐं अर्ज़ु कयईं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मूं तव्हांजो फरमान ॿुधी वरितो आहे। जेकॾहिं मूं हिन खे क़त्ल कयो त हिन यानी क़ातिल वांगुरु आउं बि क़ातिल सम्झो वेंदुसि, हालांकि मूं तव्हांजे हुकुम मुताबिक़ इन खे पकड़ियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त तोखे इहा ॻाल्हि पसंदि न आहे त हीउ क़ातिल पंहिंजे ऐं तुंहिंजे भाउ जे गुनाहनि जो बोझ रोज़ानो पंहिंजे सिर जे मथां खणी घुमंदो वते। उन शख़्स अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मूंखे मंज़ूर आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त इहो तुंहिंजे मथां आहे त जॾहिं तूं इन्हीअ खे आज़ादु करीं। तंहिंखां पोइ मुदई यानी दावेदार रसी उछलाए ऐं उन क़ातिल खे आज़ादु करे छॾियो। नाज़रीन, हमल बिन मालिक जो तालुक़ बनी हज़ील जे क़बीले सां हो। हुनखे 2 घर वारियूं हुयूं। हिक जो नालो उम्मे हफ़ीफ़ बिनते सरूह हो ऐं ॿीअ जो नालो मलिका बिनते अवेमर हो। उन्हनि ॿिन्हीअ जो पाण में कंहिं ॻाल्हि ते झगड़ो थी पियो। झगड़े जी नौबत एसी ताईं पहुती जो उम्मे हफ़ीफ़ ख़ैमे जी लकड़ीअ जी चुंभ हथ में खईं ऐं मलिका खे एतिरो ज़ोर सां मारियईं जो वेचारीअ जो पेट में ॿार बि मरी पियो ऐं पाण बि फ़ौत थी वई। इन मामले जो फ़ैसिलो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त ॿार जे बदिले हिकु बानो या बानी अदा कई वञे ऐं मक़तूला जे क़सास में क़ातिला खे क़त्ल कयो वञे। नाज़रीन, बर्रा बिन आज़िब बयान थो करे त मूं पंहिंजे मामे अबू बरदा खे ॾिठो त हिकु हथियार खणी तकिड़ो वञी रहियो हो। मूं उन खां पुछा कई त केॾांहुं जो इरादो कयो अथव? उन शख़्स वराणियो त मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन हिकु शख़्स ॾांहुं मोकिलियो आहे जंहिं पंहिंजे वालिद जी निकाह कयल औरत सां शादी कई आहे। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन मूंखे हुकुम ॾिनो आहे त आउं उन जो सिर धड़ खां जुदा करियां ऐं सिर खे हज़रत सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे आॾो पेश करियां। तंहिंखां पोइ मुंहिंजो मामो तकिड़ो वियो ऐं उन खे क़त्ल कयईं ऐं उन जो सिर वढे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आंदाईं। नाज़रीन, हिकु शख़्स ॿिए शख़्स जी बाह ते तलवार जो वार कयो जंहिंसां उन जी काराईअ खे सख़्तु धकु रसियो, लेकिन जोड़ सलामत रहियो। इहो धकु लॻल शख़्स हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं पूरी हक़ीक़त खेनि ॿुधायईं। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन धकु हणण वारे खे हुकुम फरमायो त हीअ दयत अदा करे। उन ते उन शख़्स अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मूंखे ॾंड न घुर्जे, मूंखे बदिलो ॾिनो वञे यानी क़सास। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह तुंहिंजे मथां रहम फरमाए, दयत खे ई काफ़ी सम्झो। या अलकी बिन उमैया ऐं सल्ता बिन उमैया रिवायत था कनि त असीं ग़ज़वे तबूक में सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन सां गॾु हुआसूं। असां सां गॾु असांजो हिकु साथी बि हो। हुन जो हिकु ॿिए शख़्स सां झगड़ो थी पियो। झगड़े जे दौरान उन ॿिए शख़्स उन जे साथीअ खे बाह में चकु विधो ऐं चकु ॿाहिड़ो विधो जो बाह में ॾंद घिड़ी वियसि। उन शख़्स बाह खे छॾाइण लाइ ज़ोर सां झटको ॾिनो त झटके सां हुन जो हिकु ॾंद निकिरी वियो यानी भॼी पियो। उन ते उहो शख़्स जंहिंजो ॾंदु भॼी पियो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं अर्ज़ु कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मूंखे इन्हीअ जो दयत ॾियारियो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन जे मुतालबे जो ॿुधी फरमायो त तूं हीअ बि चाहीं थो त तूं पंहिंजे भाउ जे बाह खे अहिड़ो चॿाड़े छॾीं जहिड़ो उठ चॿाड़ींदो आहे ऐं वरी दयत जो मुतालबो बि थो करीं यानी क़सास बि वठणु चाहीं थो ऐं दयत बि वठणु चाहीं थो। अहिड़ीअ तरह सां पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन जी दयत खे रद्द फरमायो।
हिक शख़्स जो क़त्ल थी वियो, उन्हीअ जो लाश ॿिनि ॻोठनि जे विच में पियो रहियो। क़ातिल जी ख़बर न पई पवे। उन जे क़त्ल जो फ़ैसिलो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो वियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं सॼी हक़ीक़त ॿुधाई वई त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम ॾिनो त जिते मक़तूल जो लाश पियो आहे उन जॻह खां ॿिन्ही ॻोठनि जी माप कई वञे। अहिड़ीअ तरह सां पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुकुम सां माप कई वई। जंहिं ॻोठ जो पंधु उन लाश जे वेझो निकितो त पोइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ॻोठ वारनि खे क़त्ल जो ज़िम्मेवार ठहिरायो ऐं फरमायूं त इन ॻोठ जा माण्हू क़त्ल जा ज़िम्मेवार आहिनि। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी पुफी रबीअ हिक छोकिरीअ खे अहिड़ी त ज़ोर सां थप हईं जो उन्हीअ जो ॾंदु भॼी पियो। रबीअ जा माइट उन छोकिरीअ जे क़बीले वारनि ॾांहुं बख़्शराइण लाइ मेड़ जे नमूने विया, लेकिन छोकिरीअ जे माइटनि खे मुआफ़ करण खां इनकार करे छॾियो। तंहिंखां पोइ उहे ॿई धुरियूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयूं ऐं खेनि समूरी हक़ीक़त ॿुधायाऊं। ॿिन्हीअ जूं ॻाल्हियूं ॿुधी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़सास जो हुकुम फरमायो। इहो फ़ैसिलो ॿुधी हज़रत अनस अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा रबीअ जो ॾंदु बि भॻो वेंदो? उन अल्लाह जो कसम जंहिं तव्हां खे हक़ सां गॾु मबऊस फरमायो आहे, ईअं हरगिज़ न थींदो। इन्हीअ ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अनस, हीउ अल्लाह ताला जे किताब जो फ़ैसिलो आहे, क़सास ॾियणो पवंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो फरमान जॾहिं छोकिरीअ जे माइटनि ॿुधो त उन्हनि अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां क़सास जे मुतालबे खां दस्तबरदार थिया आहियूं, असां दयत ॾियण बाद राज़ी आहियूं। अहिड़ीअ तरह सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दयत यानी ॾंड ॾियण जो फ़ैसिलो फरमायो। हिक शख़्स खे क़त्ल कयो वियो, उन जो लाश कुझु घरनि जे आॾो पयल लधो। घणी कोशिश हूंदे बि क़ातिल जी ख़बर पइजी न सघी। इहो ॾिसी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं दावेदार कसम खणे त पोइ ॿी धुर खून जी बहा भरे ॾे, ऐं जेकॾहिं ॿई धुरियूं कसम खणण खां इनकार कनि त पोइ दयत जो अधु हिसो जवाबदारनि जे मथां हूंदो ऐं अधु हिसो उन्हनि खे मुआफ़ कयो वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद आहे त जेकॾहिं काई पेट भरी औरत ॼाणी बुझी कंहिंखे क़त्ल करे थी त उन वक़्त ताईं उन खे क़सास में क़त्ल न कयो वेंदो जेसि ताईं उहा ॿार नथी ॼणे ऐं उन खां पोइ कोई शख़्स उन नए ॼावल ॿार जी ज़िम्मेवारी क़बूल न करे। ऐं जेकॾहिं काई पेट भरी औरत ज़िना करे वेहे त उन खे उन वक़्त ताईं संसार न कयो वञे जेसीं ताईं उहा ॿार न ॼणे ऐं कोई शख़्स उन ॼावल ॿार जी किफ़ालत जो ज़िमो न खणे। नाज़रीन, हिकु शख़्स हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में दाही थियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दाहन ऐं रड़ियुनि जो सबबु दरियाफ़्त फरमायो त उन शख़्स अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ठीक उन वक़्तु जॾहिं मां मालिक जी बानीअ खे चुमी ॾेई रहियो हुयुसि, मुंहिंजे आका मूंखे ॾिसी वरितो। उन सज़ा जे तौर ते मुंहिंजे पेशाब करण वारे उज़वे खे वढे छॾियो। आउं इहा फ़रियाद खणी आयो आहियां। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु उन ग़ुलाम जे आका खे पाण वटि तलब फरमायो। उन शख़्स जी घणी ॻोल्हा कई वई, लेकिन उहो कीन मिलियो। इन करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ग़ुलाम जे हक़ में फ़ैसिलो सादिर फरमायो ऐं उन ग़ुलाम खे आज़ादु फरमायो। हीउ फ़ैसिलो ॿुधी ग़ुलाम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं उन शख़्स वरी मूंखे ॿीहर ग़ुलाम बणाइण जी कोशिशि कई त पोइ मुंहिंजी मदद केरु कंदो? हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हर मोमिन ऐं मुस्लमान जे मथां फ़र्ज़ु आहे त उहो तुंहिंजी मदद करे ऐं तुंहिंजी आज़ादीअ जी हिफ़ाज़त करे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में हिकु शख़्स क़त्ल करे विधो। उन्हीअ जो मुक़दमो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो वियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ातिल खे मक़तूल जे हवाले कयो। उन्हीअ ते क़ातिल अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे अल्लाह जो कसम आहे त मुंहिंजो क़त्ल करण जो इरादो हरगिज़ कोन हो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक़तूल जे वारसनि खे मुख़ातिब थींदे फरमायो त जेकॾहिं हीउ शख़्स पंहिंजे क़ौल में सचो आहे
त इन्हीअ जो क़त्ल तुंहिंजे लाइ दोज़ख में वञण जो सबबु बणिजंदो। इहो ॿुधंदे ई मक़तूल जे वारसनि क़ातिल खे बख़्शे छॾियो ऐं आज़ादु करे छॾियाऊं। हज़रत मक़दाद रज़ियल्लाहु ताला अन्हु ग़ज़वे बदर में पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन सां गॾु हो। हुन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ख़िदमत में अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, जेकॾहिं जंग में मुंहिंजो मुक़ाबिलो कंहिं काफ़र सां थिए ऐं उहो पंहिंजी तलवार जे धक सां मुंहिंजो हथु वढे छॾे ऐं पोइ वण जी ओट करे पुकारे त मां इस्लाम में दाख़िल थियो आहियां, त पोइ मुंहिंजे लाइ उन जो क़त्ल करणु जाइज़ आहे या न? हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त अए मक़दाद, उन्हीअ शख़्स जो क़त्ल करणु तुंहिंजे लाइ जाइज़ न आहे। तूं उन्हीअ खे इस्लाम आणण खां बाद क़त्ल कंदे त उहो उन्हीअ मक़ाम ते हूंदो जंहिं मक़ाम ते तूं क़त्ल करण वारे खां पहिरियां हुएं। उन्हीअ खे क़त्ल करणु तुंहिंजे लाइ कुफ़र जे मिसाल हूंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे दौर में हिकु नाबीन शख़्स हो। हुन खे हिकु बानी हुई जंहिंखे वरी ॿ ॿार हुआ। उहा जॾहिं बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जो ज़िक्र कंदी हुई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखी कंदी हुई। जेतोणीकि उहो नाबीन शख़्स खेसि रोकींदो ऐं टोकींदो हो, तॾहिं बि हुन ते को बि असरु कोन थींदो हो। हिकु राति छा थियो जो उन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन खे आदत मूजिबि ज़िक्र कंदे घटि वधि ॻाल्हाइणु शुरू करे ॾिनो। उहो नाबीन शख़्स बयानु थो करे त आउं जोश में अची वियुसि। मूं हिकु तेज़ हथियार खयों ऐं उन्हीअ जे पेट में वहाए कढियो, जंहिंसां उहा औरत मरी पई। सुबुह जे वक़्तु पाड़े वारनि हुन खे मुअल ॾिठो ऐं उन्हीअ मौत जो ज़िक्र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन सां कयो वियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन माण्हुनि खे गॾु करण जो फ़ैसिलो फ़रमायो। जॾहिं माण्हू गॾु थिया त पोइ मौजूद माण्हुनि खे ख़िताब कंदे फ़रमायाऊं त आउं हिन शख़्स यानी क़ातिल खे क़सम थो ॾियां त हिन शख़्स पंहिंजी बानीअ खे छो क़त्ल कयो। हाणे हू उथी बीही इक़रार करे ऐं सफ़ाई पेश करे। उन्हीअ नाबीन शख़्स जॾहिं ॿुधो त डप खां ॾकण लॻो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, इहो क़त्ल मूं कयो आहे। मक़तूला मुंहिंजी बानी हुई। हिन जी मूंसां हद खां वधीक मुहबत हुई। उन्हीअ खे मूं मंझां ॿ ॿार आहिनि। मगर हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, हुन में हिकु अहिड़ी ख़राब आदत हुई त तव्हां जे मथां हर वक़्तु ॾमिरियल हूंदी हुई ऐं तव्हां जे शान में गुस्ताखी कंदी हुई। मूंखे काफ़ी सम्झायो, लेकिन हीअ न मुड़ी। गुज़िरियल राति हूअ तव्हां खे जीअं घटि वधि ॻाल्हाए रही हुई त मूंखे ईमानी जज़्बो अची वियो ऐं तेज़ हथियार सां हुन जो कमु पूरो करे छॾियो। हाणे तव्हां जीअं फ़ैसिलो करियो, मूंखे क़बूल आहे। नाबीन शख़्स जे बयान खां पोइ ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमतुलिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो, अए माण्हूओ, शाहिद रहिजो, हिन बानीअ जो खून जाइज़ आहे। हिन जो को बि क़सास कोन वरितो वेंदो, छाकाणि त हिन बानीअ ॿ वॾा ॾोह कया आहिनि। नंबर 1, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे शान में गुस्ताखी। नंबर 2, पंहिंजे मालिक जी नाफ़रमानी। नाज़रीन, हमीद तवील खां हिकु रिवायत आहे त हिकु शख़्स हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे घर में दरवाज़े जे सोराख़ खां लियो पातो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ जी अखि मारण लाइ पंहिंजो तीर सिधो कयो, लेकिन हू बची वियो। तंहिंखां पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं कोई शख़्स इजाज़त खां सवाइ कंहिंजे घर में लियो पाए त पोइ उन्हीअ खे पत्थर हणो, पोइ चाहे उन्हीअ लिए पाइण वारे जी अखि निकिरी पए। उन्हीअ पत्थर मारण वारे खे को बि गुनाह न आहे, न दयत आहे ऐं न ई वरी क़सास आहे। ग़ज़वे हुनैन जा ॾींहं हुआ। हिकु ॾींहुं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन ॿिपहरीअ जी नमाज़ अदा फ़रमाए ऐं पोइ आराम फ़रमाइण जे मक़सद सां हिकु वण जे हेठां वेही रहिया। उन्हीअ वक़्तु इक़रा बिन हालिस हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयो ऐं अचण सां ई मुहल्लमा बिन हसामा जे क़सास जो मुतालबो कयईं। आइना बिन हसन बि उन्हीअ वक़्तु उते मौजूदु हो ऐं इहो ॿुधी उथी खड़ो थियो ऐं आमिर बिन अल ज़ब्त अशजई जे क़सास जो बि मुतालबो पेश कयईं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन ॿिन्ही जो मुतालबो ॿुधी इरशाद फ़रमायो, तव्हां दयत क़बूल कयो। मगर उन्हनि दयत वठण खां इनकार कयो ऐं क़सास लाइ चयो। तंहिंखां पोइ हिकु शख़्स यक़्तल नाले उथियो, जंहिंजो तालुक़ बनु लैस सां हो ऐं बारगाह में अर्ज़ कयईं त साईं, इहे क़त्ल इस्लाम जे दौर खां अॻु जा थियल आहिनि।
इन्हीअ जी नौयत ईअं आहे जीअं ॿकरियुनि जो हिकु धण ईंदो हुजे, उन्हनि मंझां कुझु ॿकरियूं मारियूं वयूं ऐं धण मंझां ॿियूं ॿकरियूं बि वठी भॼनि, यानी उहे क़त्ल मजबूरीअ खां कया विया हुआ। इन्हीअ ते पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे फरमायो त तव्हां भाउ जी दयत लाइ 50 उठ हितां मूंखां वठो ऐं बाक़ी 50 मदीने पहुचण वक़्तु तव्हांखे ॾिना वेंदा। हिकु शख़्स ॿिए शख़्स जे पेर खे जानवर जे सिंग जे धक सां ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी उन हालत में ई हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं क़सास जो मुतालबो करण लॻो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेसी ताईं तुंहिंजे ज़ख़्म जो पूरो पतो न पवे तेसी ताईं क़सास जे मुतालबे खां बाज़ रहो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सम्झाइण खां पोइ बि हीउ शख़्स क़सास वठण लाइ ज़िद करे बीही रहियो। तंहिंखां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन शख़्स खां क़सास वरितो, यानी जवाबदार जे पेर ते सिंग सां एतिरो ई ज़ख़्म कयो वियो जेतिरो दावेदार जो हो। इत्तिफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त कुझु ॾींहंनि खां पोइ मुलज़िम जो पेर त ठीकु थी वियो ऐं उहो चाक़ ऐं चङो भलो थी वियो, लेकिन क़सास जो मुतालबो करण वारो लूलो लंगड़ो थी वियो। इन्हीअ खां पोइ लूलो लंगड़ो मुदई वरी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं शिकायत करण लॻो, चवण लॻो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुश्मन त चङो भलो थी वियो लेकिन आउं लूलो लंगड़ो थी वियो आहियां। इन्हीअ ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ऐं शख़्स, मूं त पहिरियां ई तोखे चयो हो त जेसी ताईं तुंहिंजो ज़ख़्म न मुड़े, ख़बर न पवे, तेसी ताईं इंतज़ार कर ऐं क़सास जे मुतालबे खां परे रह। नतीजो ॾिठई, अल्लाह जी रहमत खां परे रहें ऐं हमेशा जे लाइ लूलो लंगड़ो बणिजी वएं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको शख़्स पंहिंजे ग़ुलाम खे क़त्ल कंदो, आउं उन्हीअ खे क़त्ल कंदुसि, ऐं जेको शख़्स ग़ुलाम जो कनु, नकु या ॿियो कोई उज़वो कपींदो, आउं बि संदसि उहो ई उज़वो कपींदुसि, ऐं जेको शख़्स पंहिंजे ग़ुलाम खे खसी कंदो त आउं उन्हीअ खे खसी कंदुसि। दोस्तो, कंहिं नादार मिसकीन शख़्स जो ग़ुलाम हो, उन्हीअ कंहिं मालदार शख़्स जे ग़ुलाम जो कनु कपे विधो। उहो मालदार शख़्स पंहिंजो मुक़दमो खणी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन समूरी हक़ीक़त ॿुधी उन्हीअ शख़्स खे दयत न ॾियारियो। हिकु दफ़े हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन का शइ तक़सीम करे रहिया हुआ त एतिरे में हिकु शख़्स साम्हूं आयो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां उहो शख़्स एतिरो झुकी वियो जो पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सख़्तु तकलीफ़ महसूसु कई। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथ में जेको लकुण हो, उन्हीअ सां उन्हीअ शख़्स खे थोरो आहिस्ते वहाए कढियो। उहो शख़्स जॾहिं हलण लॻो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ खे पाण वटि घुरायो ऐं फरमायूं त ऐं शख़्स, अचु पंहिंजो बदिलो वठि। उन्हीअ शख़्स अर्ज़ु कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं तव्हांखे सभु कुझु मुआफ़ करे छॾियो। हिकु ॾींहुं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद जे मिंबर ते बीठा हुआ त हिकु अरबी यानी ॻोठाणो तकिड़ो पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में आयो ऐं गुफ़्तगूअ जी शुरूआत करण खां अॻु में हुन ॻोठाणे पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी चादर खे ज़ोर सां छिकियो, जेका पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे कुल्हनि मुबारक ते पयल हुई। चादर जे ज़ोर सां छिकण ते पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे कुल्हनि ते ॻाढ़ाण अची वई, छाकाणि त चादर मुबारक सोटी हुई। ऐं पोइ उहो आराबी चवण लॻो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे उठनि खे अनाज सां भरे छॾ। इहो अनाज न तव्हांजो आहे ऐं न वरी तव्हांजे अबे ॾाॾे जो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ऐं शख़्स, आउं उन्हीअ वक़्त ताईं अनाज न ॾींदुसि जेसी ताईं तूं मूंखे जेका तकलीफ़ ॾिनी आहे उन्हीअ जी मुआफ़ी न वठी या तोखां आउं उन्हीअ जो बदिलो न वठां। आराबी वराणियो त ख़ुदा जो कसम, आउं बदिले ॾियण लाइ बिल्कुलु तयारु न आहियां। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बदिले जी ॻाल्हि 3 दफ़ा दोहराई, लेकिन आराबीअ उन्हीअ जो मुस्बत जवाब न ॾिनो। इहो ॿुधी असहाब सगोरा जेकी मस्जिद नबवी में मौजूदु हुआ आराबीअ ॾांहुं वधिया तां त उहे हुनखे सज़ा ॾियनि, लेकिन सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खेनि मन फरमाई त को बि मुंहिंजी इजाज़त खां सवाइ हरकत न करे।
तंहिंखां पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन हिक शख़्स खे हुकुम फरमायो त आराबीअ खे हिकु उठ जवन जो हिकु उठ खारकुन जो भरे ॾे ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन क़सास यानी बदिलो उन आराब खे ॾियणु माफ़ फरमायो। नाज़रीन, हिक दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन हज़रत अबी जैमा बिन हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे कंहिं जाइ ते सदक़ात वसूल करण जे लाइ मोकिलियो। हुन उतां सदक़ात वसूल करण शुरू कई त हिक शख़्स न फ़क़ति सदको अदा करण खां इनकार कयो मगर विढ़ण जे लाइ बि तयारु थी वियो। इहो ॾिसी अबी जहम हुन जी सख़्त मुज़म्मत कई। तंहिंखां पोइ उहो शख़्स ऐं उन्हीअ जे क़बीले वारा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में दाहीं थिया ऐं क़सास जो मुतालबो कयऊं। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त चङो हेतिरो माल वठो। तंहिं ते बि उहे राज़ी न थिया। वरी पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त भला उन खां वधीक यानी ॿीणो। तंहिं ते उहे माण्हू राज़ी थिया। तंहिंखां पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन चयो त आउं माण्हुनि खे गॾु करे आगाह कंदुसि त तव्हां दैयत ते राज़ी थिया आहियो। उन्हनि वराणियो त बहितर। तंहिंखां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन माण्हुनि खे गॾु करण जो हुकुम फरमायो। काफ़ी माण्हू गॾु थी विया। पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त ऐ माण्हूओ, ही शख़्स मूं वटि क़सास जो मुतालबो खणी आया हुआ। मूं इन्हनि खे एतिरे माल जे ॾियण जी आछ कई त हू इन्हीअ ते राज़ी थी विया, यानी क़सास तां हथु खयो अथऊं ऐं दैयत मंज़ूर कयो अथऊं। इहो ॿुधी उहे शख़्स उथी खड़ा थिया ऐं चयऊं त असीं उन्हीअ ते राज़ी न आहियूं। इहो ॿुधी असहाब सगुरन उन्हनि शख़्सनि खे कौल तां फिरण जे करे सज़ा ॾियण लाइ तयारी कई। लेकिन पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हनि खे मनव फरमाई। तंहिंखां पोइ वरी उन्हनि खे फरमायूं त छा तव्हां दैयत खां राज़ी न आहियो? उन्हनि अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, असीं राज़ी आहियूं। तंहिंखां पोइ मौजूद माण्हुनि जे साम्हूं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हनि खे मुख़ातिब थींदे फरमायो त छा तव्हां खे असांजो मुक़ररु कयल दैयत क़बूल आहे ऐं तव्हां राज़ी आहियो? उन्हनि अर्ज़ु कयो त हाओ साईं, असांखे का बि शिकायत न आहे। हज़रत सुअलबा बिन ज़ैद रिवायत थो करे त सुअलबा क़बीले जा कुझु माण्हू हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में उन्हीअ वक़्तु दाहीं आया जॾहिं पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन ख़ुतबो इरशाद फरमाए रहिया हुआ। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन खे ख़ुतबे जे दौरान हिक शख़्स अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, बनू सुअलबा जे कुझु शख़्सनि तव्हांजे फलाणनि असहाबनि खे क़त्ल कयो आहे। हाणे तव्हां उन्हनि खां क़त्ल थियल जो क़सास यानी बदिलो वठो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त ऐं शख़्स हिक शख़्स जी ग़लती ऐं क़सूर जे एवज़ में ॿिए शख़्स जे मथां गिरफ़्त करणु जाइज़ नाहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जो इरशाद आहे त जेका अखि बेनूर आहे मगर पंहिंजी जॻह ते क़ाइमु आहे, जेकॾहिं कोई बि शख़्स उन्हीअ खे कढे थो त पोइ उन्हीअ खे टियों हिसो दैयत अदा करणी पवंदी। अहिड़ीअ तरह सां जेकॾहिं कंहिं शख़्स जो हथु रूंडो या सुकल आहे ऐं कोई शख़्स उन्हीअ जो सुकल हथु कपे त उन्हीअ कपण जे मथां हुन जो टियों हिसो दैयत पवंदी। ऐं बीमार ॾंद जो बि उहो ई क़सास आहे, यानी जेकॾहिं कोई ॾंदु कीड़े या जीत लॻण खां खाजी वियो आहे ऐं कोई शख़्स उन्हीअ खे भञे त ॾंद भञण वारे जे मथां टियों हिसो दैयत पवंदो। उमर बिन ख़ज़म रिवायत थो करे त हिकु दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन यमन वारनि ॾांहुं हिकु ख़त तहरीर फरमायो। उन ख़त में फ़र्ज़ ऐं सुन्नत सां गॾु दैयत जा अहकाम बि दर्ज थियल हुआ। इहो ख़त उमरो खणी वियो। इहो ख़त अब्दुकलाल जे टिनि पुटनि शर्जील बिन अब्दुकलाल, यगीद बिन अब्दुकलाल ऐं हारिस बिन अब्दुकलाल जे नाले हो। उहे शख़्स क़बीले ॾे ऐन मुआफ़िर ऐं हमदान जा रईस हुआ। हीउ ख़त उन्हनि खे पढ़ी ॿुधायो वियो जंहिंमें लिखियलु हो त जेको शख़्स कंहिं मुस्लमान खे बग़ैर कंहिं जवाज़ जे क़त्ल करे त उन्हीअ जे मथां क़त्ल साबित थिए त उन्हीअ खां क़सास यानी बदिलो वरितो वञे। जेकॾहिं मक़तूल जा वारिस मुआफ़ कनि त पोइ को बि हर्ज न आहे। दैयत जी तशरीह ही आहे। जान जी दैयत 100 उठ, जेकॾहिं सॼो नकु कटियो वञे त पोइ बि दैयत 100 उठ आहे। अहिड़ीअ तरह सां ज़ुबान, चप, पेट ऐं हॾी वग़ैरह जी बि पूरी दैयत आहे।
ॿिन्ही अखियुनि जे ज़ाया थियण जी बि पूरी दैयत आहे, जॾहिं त हिक पेर जे ज़ाया थियण जी अधु दैयत। जेकॾहिं 2 पेर ज़ाया आहिनि त पूरी दैयत थींदी। जेको ज़ख़्म दिमाग़ ऐं मग़ज़ ताईं गहरो हुजे त उन्हीअ जी दैयत अधु आहे। जेकॾहिं कंहिंजो हॾु भॻल हुजे त उन्हीअ जी दैयत 15 उठ आहे। जॾहिं त हथनि ऐं पेरनि जी हर हिक आङुर जी दैयत 10 उठ ऐं हिक ॾंद जी दैयत 5 उठ आहे। ऐं जेकॾहिं कंहिं मर्द कंहिं औरत खे क़तलु कयो त उन्हीअ मर्द खे औरत जे बदिले क़सास में क़तलु कयो वेंदो। जेको शख़्स मालदार ऐं दौलतमंद आहे ऐं उन्हीअ वटि सोन ऐं चांदी झझो आहे त पोइ उन्हीअ जे मथां दैयत 1000 दीनार आहे। नाज़रीन ग्रामी, ही हुया हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा दैयत ऐं क़सास मुतल्लिक़ ॿुधायल कुझु फ़ैसिला जेकी अव्हां जी ख़िदमत में पेश कया विया। ईंदड़ वीडियो में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा कुझु वधीक फ़ैसिला बि पेश कया वेंदा। उमेद आहे त तव्हां वीडियो सां आख़िर ताईं जुड़ियल रहिया हूंदव ऐं जेकॾहिं आख़िर ताईं वीडियो ॾिठी अथव त कमेंट सेक्शन में मुकमिल जो लफ़्ज़ ज़रूरु लिखिजो त जीअं ख़बर पवे त केतिरनि माण्हुनि हीअ वीडियो मुकमिल ॾिठी आहे। इन्हीअ सां गॾोगॾु सवाब जी नीयत सां हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि ऐं मिटनि माइटनि सां शेयर बि ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।